ज़िले शिकारपुर पुलिस पारां गाएजा थाने जी हद में ॾोहरनि खिलाफ़ ॿिए ॾींहं बि पुलिस कार्रवाई जारी रही। SSP शिकारपुर इरफान समूह जी हिदायतुनि ते ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री पारां ॾोहरनि जे इतलाह ते कार्रवाई करे ॾोहरनि जा ठिकाणा ड्राहे पट करे उन्हनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। पुलिस टिनि ॼणनि खे शक जी बुनियाद ते गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि गिरफ़्तार मशकूक माण्हुनि खां पुछा गाछा जारी आहे। होॾां शिकारपुर जे नापरकोट थाणे जी हद मां कुछ हफ़्ता अॻु हथियारबंदनि हथां अगवा थियल इमरान पौड़, चनेसर पौड़, बशीर पौड़ ऐं सनाला सूमरो जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि पारां जानी पौड़ जी अॻुवाणी में करमपुर लाड़े वटि इंडस हाईवे ते लॻायल एहतिजाजी धरणो 3 कलाकनि बाद DSP जी ख़ातिरी बाद मुज़ाहिरीन पारां धरणो ख़त्म कयो वियो, जॾहिं त एहतिजाजी धरणे जे ख़ात्मे बाद ट्रैफ़िक जी रवानी बहाल थी वई। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़।